दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां सदाम हुसैन चांग हिंगोर जा फितरती निज़ारे वारो। अॼु मां तव्हां दोस्तनि खे जेके मुंहिंजा दिलि वारा दोस्त हुयो जेके मूंखे ॾिसंदा आहियो पहिरियां त उन्हनि खे मां चवंदुमि आई लव यू। बाक़ी जेके ॿिया मुंहिंजा दोस्त आहिनि प्यारा दोस्त आहिनि जेके मुंहिंजा वीडियो जन जन ताईं वेंदा आहिनि उन्हनि सभिनी खे मां चवां थो दिलि सां ईद मुबारक। बाक़ी जेके ॿाराड़ी वारा दोस्त आहिनि उन्हनि खे मां चवंदुमि ईद मुबारक सां गॾु लाबारा मुबारक। साईं हाणे तव्हां कुझु चओ दोस्तनि खे। सभिनी खे दोस्तनि खे ईद मुबारक ॾियूं था। महबूब मदीने वारे साईं जी जंहिंखे बि उन सां मोहबत आहे उन सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक चऊं था। हर इंसान की ज़ात खे ईद मुबारक ॾियूं। जंहिंजो केरु कोन्हे उन जो महबूब मदीने वारो साईं आहे। इन करे असां महबूब साईं मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहियूं। तॾहिं तव्हां अर्ज़ु रखंदा तव्हांखे ईद मुबारक हुजे। कोजड़नि किननि खे बि ईद मुबारक, वॾेरनि खे बि ईद मुबारक, नंढड़नि खे बि, सॼी दुनिया जे काइनात जे इंसान खे ईद मुबारक हुजे। दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां सदाम फितरती निज़ारे जो पीउ आहियां। असांजे तरफ़ां मुंहिंजे सदाम ऐं मुला जी तरफ़ां समूरनि खे ईद मुबारक।